रिपोर्ट असलम आज़ाद सुमरो मूजिब फुलजी स्टेशन शहर में आबादगार ने सियासी समाजी तंजीमुनि जो बांझ यात्रादो खोट खिलाफ एहतजाजी मुजाहिरो करे हैदर चौक ते धरणो हयो। धरणे जी अगवानी हाजी इदरिस पंवर, गुलजार पंवर, नदीम राजपूत, कामरेड खालिद खोसो, वफा यासीन आराहीन, जिस्म अगवान रमजान पंवर, लाला ज़ही सुमरो ऐं ॿियनि कई धरणे सबब दादू खां सीता रोड ईंदड़ वेंदड़ गाड़ियूं मुसाफ़िर केतिरियूं बीहजी वयूं। फुलजी शहर में हथरादो भाण खोट खिलाफ आबादगार ने सियासी समाजी तंजीमुनि पारां एहतजाजी मुजाहिरो करे हैदर चौक ते धरणो हयो वियो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाण जो हथरादो खोट करे बाण वधीक क़ीमत में विकिरो कयो पियो वञे। बाण जी खोट सबब कणिक जे फसल जी पोखाई न करे सघिया आहियूं। जेकॾहिं बर वक़्तु बाण न मिलियो त कणिक जो फसल न थी सघंदो, जंहिंजे करे वॾो मुआशी बहरान पैदा थी वेंदो। एहतिजाज कंदड़ चेतावनी ॾींदे चयो आहे त बाण जो हथरादो खोट ख़त्म न कई वई त मरहलेवार जदोजहद जारी रहंदी।